अस्सलाम वालेकुम। अमर सोपिया फास्ट न्यूज़ मां यहाँ साजिद कोराई। खबर शामिल कंदासीं। मटियारी मत सिंध हाई कोर्ट के हुक्म बाद डिस्ट्रिक्ट सेशन जज डिप्टी कमिश्नर मटियारी इम्तिहाननि जी निगरानी लाइ सिविल जज असिस्टेंट कमिश्नर ऐं मुख्तियार करन खे मुक़रर करे छॾियो आहे। जंहिं बाद ज़िले जे कॉलेजनि में सिविल जजनि ऐं रेवेन्यू अमलदारनि दौरा करे इंतज़ामनि जा जाइज़ा वरिता आहिनि। डिस्ट्रिक्ट एंड सेशन जज मटियारी जावेद अहमद किरियो हिकु लेटर जारी कंदे असिस्टेंट सेशन जज हाला फरियाद सनोबर नाज़ खे गर्ल्स कॉलेज हाला, जुडिशनल मजिस्ट्रेट 1 मटियारी कौशल गबोल के गर्ल्स डिग्री कॉलेज मटियारी, जुडिशनल मजिस्ट्रेट 2 मटियारी गजनफर अब्बास के बॉयज डिग्री कॉलेज मटियारी, जुडिशनल मजिस्ट्रेट कंज्यूमर कोर्ट के जज इमदाद अली किरियो के बॉयज डिग्री कॉलेज भिट शाह, जुडिशनल मजिस्ट्रेट 2 हाला अब्दुल बासित कलोड़ो के सर्वे इस्लामिया कॉलेज हाला, जुडिशनल मजिस्ट्रेट 2 न्यू सईदाबाद हिना रशीद के बॉयज डिग्री कॉलेज न्यू सईदाबाद मुक़रर कयो वियो आहे। जॾहिं त डिप्टी कमिश्नर मटियारी पारां असिस्टेंट कमिश्नर मटियारी अब्दुल करीम संग्रासी के गर्ल्स डिग्री कॉलेज मटियारी, मुख्तियार कार गुलाम मुस्तफ़ा शर के बॉयज डिग्री कॉलेज मटियारी, असिस्टेंट कमिश्नर अब्दुल मजीद जोरानी के असिस्टेंट कमिश्नर न्यू सईदाबाद सैद अमार रजवी, आफ्ताब जमाली, इशफाक डाहरी, नसरुल्लाह चावड़ो, शाह मुराद तुनियो, जुबरान खोसो ऐं मोहम्मद पिनल के मुख़्तलिफ़ कॉलेजनि में मुक़रर कयो वियो आहे, जेके ईंदड़ इम्तिहाननि जी निगरानी कंदा ऐं कापीअ जे रोकथाम में पंहिंजो किरदारु अदा कंदा। खबर शामिल कंदासीं। ॾेर क़ीमत NGOs रीड्स पाकिस्तान गोटके जे तरफ़ां पिरियल मिर्झाल इलाइक़े में कपह जे फ़सुल जे हवाले सां सेमिनार थी गुज़रियो, जंहिंमें महिमान ख़ासि सरदार मीर शेरियार ख़ान शर, MPA सिंध असेंबली, डिप्टी डायरेक्टर सोशल वेलफेयर सरदार अहमद गडानी, डिस्ट्रिक्ट फॉरेस्ट ऑफिसर आमिर शाह, एजुकेशन ऑफिसर अहमद अली गुरडो, ADC रेवेन्यू मोहम्मद रिजवान ऐं अली नवाज़ महर ऐं ॿियनि शिरकत कई। जन मुख़्तलिफ़ इदारनि खे शिल्डूं ॾिनियूं ऐं CEO रीड्स शाहिद सलीम साहब वधीक ॻाल्हाईंदे चयो त असां ज़िले कोटकीअ में कपह जे फ़सुल ऐं ज़िंदगी जे मुख़्तलिफ़ मौज़ुअनि ते कमु कयूं पिया। आख़िर में CEO रीड्स शाहिद सलीम सभिनी खे अजरकूं पारायूं ऐं शुक्रियो अदा कयो। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो फास्ट न्यूज़।